नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे तफ्तान खां ख़बर ॾींदा हलूं त पाक ईरान बॉर्डर जे ज़रिए ईरान खां पाकिस्तानी शहरियुनि जे मुल्क वापसी जो सिलसिलो जारी है। उते कतरनिया में रखियल माण्हुनि जो अंग 2500 खां मथे थी वियो आहे। ताफ्तान ऐं चमन समेत बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ सरहदी इलाइक़नि में सूबाई हुकूमत जे ऐलान मूजिब कोरोना वायरस खे रोकण जे लाइ क़दम खयां विया आहिनि। कस्टम्स इख़्तियारनि मूजिब ताफ्तान में ज़ाइरीन जे लाइ मुख़्तसिर पाकिस्तान हाउस मुसाफ़िर सां भरिजी वियो, जंहिं सबबि ॿियनि मुसाफ़िरनि खे टाउन हॉल मुंतक़िल कयो पियो वञे। इख़्तियारनि मूजिब ईरान खां ईंदड़ ज़ाइरीन समेत 3000 खां वधीक पाकिस्तानियुनि खे स्कैनिंग खां पोइ मुख़्तलिफ़ सेंटरनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो, जिथे खेसि माक, ख़ोराक ऐं रिहाइश जी सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि। बॉर्डर इंतिज़ामिया मूजिब ईरान में वधीक पाकिस्तानियुनि जे अचण जो इम्कान आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।